जो बुनियाद सुहिणनि अख़लाक़नि ते आहे। भलनि अख़लाक़नि वारो माण्हू आला मुस्लमाननि में शुमार कयो वेंदो आहे। जंहिंजा अख़लाक़ बुरा आहिनि उहो माण्हू न को अलाह खे वणंदो, न को मदीने वारे साईं खे वणंदो, न को मख़लूक में उनजी का इज़त हूंदी। उन्हनि भलनि अख़लाक़नि मंझां हिकिड़ो सुहिणो ख़ुल्क़ आहे त माण्हू पंहिंजनि परावनि सां एहसान करण वारो बणिजी वञे। एहसान घणो करे त एहसान करण वारो माण्हू अल्लाह जो महबूब बानो बणिजी वेंदो आहे। पंहिंजनि सां एहसान करणु, परावनि सां एहसान करणु, इंसाननि सां त माण्हू एहसान करे पर जानवरनि सां बि एहसान करे, वणनि ॿूटनि सां माण्हू एहसान करे, साहदार शयुनि सां एहसान करे। रमज़ान मुबारक जो महीनो ख़ुसूसन एहसान करण जो महीनो आहे। मदीने वारे साईं फरमायो शहर रमज़ान वो शहर मुसावात। रमज़ान जो महीनो भलाई, हमदर्दी ऐं एहसान करण जो महीनो आहे। जेको माण्हू जंहिंजी ज़िंदगी में रमज़ान अचे, रमज़ान रुॻी रोज़नि रखण जो नालो न आहे, तरावीह पढ़ण जो नालो न आहे। रमज़ान आयो आहे हाणे बाबा तरावीह पढ़ंदासीं, मस्जिद में वेंदासीं, इत्काफ़ वेंदासीं, लैलतुल क़द्र जी तलाश कंदासीं ऐं साईं मुंहिंजा इबादत कंदासीं, इहो रमज़ान न। नबी साईं फरमायो रमज़ान शहरुन मुसावातुन, रमज़ान जो महीनो माण्हुनि सां हमदर्दी करण जो महीनो। एहसान छा आहे? हर कम खे बहितरीन तरीक़े सां करे ऐं उन में कंहिं बि क़िस्म जी लोभ या लालच या बदिले जी उमेद न हुजे, बल्कि माण्हू माण्हुनि सां नेकी करे ऐं उन में अल्लाह जी रज़ा खे मलहूज़ रखे। कंहिंसां नेकी करे, कंहिंखे मिसाल तौर को बुखियो आहे उनखे मानी खाराई, रमज़ान जो महीनो आहे उनखे रोज़ो खोलाई, रोज़ो रखाई, एहसान करणु। पर इन में इहो नियत न रखे त मूंसां असांजे मुंहिंजा माण्हू वाह वाह कंदा, मूंसां भलाई कंदा, बदिले जी छा हुजे। फ़कीर रोशन खे मूं रोज़ो खोलायो आहे त बदिले में हे ॿिए ॾींहुं मूंखे इफ़्तार पार्टी ॾींदो, साईं मुंहिंजा हे मूंसां भलाई कंदो, हिन खे मूं रुपयो ॾिनो आहे त हिन में उमेद हुजे त हे सुभाणे वरी मूंखे ॾींदो। न, का लालच या उमेद या बदिले जी तमन्ना न हुजे, बल्कि नेकी इन नियत सां करे त माण्हू असां नेकी कई अथमि, मुंहिंजो अल्लाह मूंसां राज़ी रहे, मुंहिंजो रब मूंसां राज़ी रहे। इन खे सॾिबो आहे छा? एहसान। छा सॾिबो आहे? एहसान। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए वो जेकॾहिं माण्हू इन नियत सां एहसान करे, कंहिंसां हमदर्दी करे, नेकी करे, अल जज़ाउल इहसान इल्लल इहसान, तव्हांखे ख़बर न आहे त पोइ एहसान जो बदिलो सिर्फ़ एहसान ई आहे। तव्हां कंहिंसां अल्लाह जी ख़ातिर भलाई कई, ज़रूर बिल ज़रूर बदिले में अल्लाह वरी तव्हां सां भलाई फरमाए। ॿी जॻह क़ुरान मजीद में फरमाए व अहसिनू, माण्हुनि सां एहसान कयो, मखलूक सां एहसान वारो रवैयो अपनायो। इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन। ॿुधो, इन में को शक शुबो न आहे त इन एहसान करण वारे सां अल्लाह मोहब्बत फरमाईंदो आहे, इन सां रब मोहब्बत रखंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं ॿी जॻह ते अल्लाह ताला फरमायो असां हर जुमे जे पोएं खुतबे में तव्हां आलिमनि खां या जो ऐं एहसान करण जो हुकुम ॾे थो। रब तव्हांखे अदल जो हुकुम ॾे थो त इंसाफ़ कयो, वल एहसान, ऐं एहसान कयो, भलाई कयो, नेकी कयो। मदीने वारे साईं फरमायो, बल्कि अल्लाह जो क़ुरान तो फरमायो वमन युस्लिम वजहहु इलल्लाह वहुव मुहसिनुन। एहसान चाहे जेको माण्हू पंहिंजो पाण खे अल्लाह जे हवाले करे, इन हाल में जो एहसान कंदड़ हुजे। माण्हू पंहिंजो पाण खे अल्लाह जे हवाले करे, रमज़ान जो महीनो आहे न, असां इबादत था कयूं, इबादत करण जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे अल्लाह जे हवाले करणु। अल्लाह जे लाइ रोज़ो रखूं था, अल्लाह जे लाइ जाॻूं था, अल्लाह जे लाइ नमाज़ पढ़ूं था, अल्लाह जे ख़ातिर इफ़्तारी कयूं था, रब जे ख़ातिर सहरी कयूं था। सहरी हाणे मानी जो टाइम त कोन्हे को न, राति जो अधु राति जो केरु मानी खाईंदो आहे? अल्लाह जो हुकुम आहे, सहरी कयो। नबी सुणे फरमायो सहरी कयो।
अल्लाह जे ख़ातिर मानी खाऊं था या अल्लाह जे ख़ातिर पंहिंजो पाण खे बुखियो वञो रखूं था, अल्लाह जे ख़ातिर पंहिंजो पाण खे साईं मुंहिंजा पंहिंजी हलाल घरवारी खां रोकूं था, रब जी ख़ातिर असां साईं मुंहिंजा उजागो कयूं था, तहज्जुद तरावी पढ़ूं था अल्लाह जे ख़ातिर। क़ुरान थो फरमाए जॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे रब जे हवाले कयो, अल्लाह जी इबादत कयो, मन युस्लिम वजहहु इलल्लाह, जेको माण्हू पंहिंजो पाण खे अल्लाह जे हवाले करे, इबादत करे, बंदगी करे, वहुव मुहसिनुन, इन हाल में अल्लाह जी इबादत करे जो माण्हुनि सां नेकी करण वारो हुजे। मतलब सखणी इबादत फ़ाइदो न ॾींदी, सखणी निमाज़ फ़ाइदो न ॾींदी, निमाज़ूं रोज़ा अल्लाह जी इबादत तॾहिं नफ़ो ॾींदी जॾहिं तव्हां मख़लूक सां नेकी करण वारा बणिजी वेंदव। फ़क़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा, उहो माण्हू बेशक उहो मज़बूत अल्लाह जी रस्सी सां जंहिंखे चंबड़ी वियो। जेको माण्हू नेकी करे, अल्लाह ताला जी राह में इबादत करे, त इहो गोया कि अल्लाह जी रस्सी में चंबड़ी वियो आहे, अल्लाह जे मज़बूत कड़े में, जेको कड़ो कड़े सां मिलियल ज़मीन खां अर्श मुअल्ला ते ॻंढियल आहे। जेको माण्हू इन हाल में इबादत करे जो एहसान करण वारो हुजे, अल्लाह ताला जी रस्सी सां मज़बूती सां चंबड़ी वियो। व इलल्लाहि आक़िबतुल उमूर, ऐं हुनजे सभु कमनि जो अंजाम अल्लाह ॾांहुं ई हूंदो आहे, हुनजे हर मामले खे अल्लाह पाण संभाले छॾींदो आहे। माण्हू जे साईं ख़र्च करणु ॾुखियो आहे, कंहिंखां भलाई कनि, कंहिंखे कपिड़ो वठी वॻो वठी ॾियणु, कंहिंसां साईं मुंहिंजा दुख सूर में हाल भाई ॾियणु मुश्किल कमु आहे न। खीसे मां चमड़ी वञे पर दमड़ी न वञे, ख़र्च करणु औखो आहे, पर अल्लाह जो फरमाए तव्हां मूं अल्लाह जी राह में ख़र्च करण वारा थियो, एहसान करण वारा थियो, नेकी करण वारा थियो, तव्हांजे मामलात खे मां अल्लाह पाण संभालींदुसि। सम्झो था? फ़अफ़ु अन्हुम वस्फ़ह, क़ुरान थो फरमाए पोइ तूं उन्हनि खे माफ़ करे छॾे, दरगुज़र करे छॾ, जेके तोसां ॿियाई कनि था, जेके तोसां अवणो हलनि था, जेके तोसां बुरो हलनि था, तूं एहसान करे उन्हनि खे माफ़ कर ऐं उन्हनि जी ॻाल्हि दरगुज़र करे विसारे छॾ। सोच बि न त फलाणे माण्हू मूंसां बुराई कई हुई, सोच बि न। वस्फ़ह, वस्फ़ह क़ुरान जो लफ़्ज़ आहे हिकिड़ो त फ़अफ़ु अन्हुम, माफ़ कर, माफ़ी कर। एहसान छा आहे? माफ़ कर, माफ़ त कई, कंहिं तोसां बुराई कई, कंहिं को तोसां ओणो हलियो, तुंहिंजो हक़ खाधई, ज़्यादती कयई, तोसां बुरो सलूक कई, तूं माफ़ करी था। हुनजो रवैयो इहो हुयो, असां मुहम्मद मुस्तफ़ा जा गुलाम, असां मदीने वारे साईं जे तरीक़े ते हलण वारा आहियूं। पोइ नबी जो तरीक़ो छा आहे? माफ़ त कयो, वस्फ़ ऐं दरगुज़र करे छॾियो। मतिलबु उहो सोचो ई न त हिन करे तोसां बुराई कई हुई, ख़्याल बि न हाणे हिन बुराई कई, मां बुराई कयां, फ़ाइदो कहिड़ो, दरगुज़र करे छॾ, विसारे छॾ, पंहिंजे ज़हन मां इहा ॻाल्हि कढी छॾ, अल्लाह जे ख़ातिर विसारे छॾ। अल्लाह जो फरमाए पोइ इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, इन एहसान करण वारे खे अल्लाह पंहिंजो महबूब बानो बणाए छॾींदो आहे। अंदाज़ो लॻायो, मामूली ॻाल्हि न आहे। तव्हां हिकिड़ो वॾो अमल कयो, पंहिंजे दुश्मन खे माफ़ कयो ऐं उनजी ॻाल्हि ज़हन मां कढी, नतीजो बि ओॾो वॾो निकितो आहे, बदिलो बि ओॾो वॾो मिलियो आहे। मामूली ॻाल्हि न आहे जो अल्लाह जो महबूब बानो बणिजी वञे। माण्हू दावा त करे थो मां अल्लाह सां मुहबत रखां थो, मूंखे रब सां मुहबत आहे, मां अल्लाह सां इश्क कयां थो, रब जी मुहबत आहे, हुनजी मुहबत में निमाज़ पढ़ां थो, हुनजी मुहबत में रोज़ो रखां थो, हुनजी मुहबत में इबादत कयां थो, भली ॻाल्हि आहे, पर मज़ो त तॾहिं आहे न अल्लाह फरमाए त हे बानो मुंहिंजो महबूब आहे। सुभान अल्लाह। मज़ो त तॾहिं आहे न, फ़ाइदो त तॾहिं आहे जॾहिं अल्लाह फरमाए तूं मुंहिंजो महबूब आहीं। इहो तॾहिं थींदो जॾहिं तव्हां एहसान करण वारा बणिजी वेंदव। सम्झो था? एहसान करण जा अंदाज़ क़ुरान बयान कया आहिनि। एहसान कीअं कीअं कजे, उनजा अंदाज़ अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमाया त मोहसिन कहिड़ा, अल्लज़ीना युनफ़िक़ून फ़िस्सर्राए वद्दर्राए वल्काज़िमीनल ग़ैज़ वल्आफ़ीना अनिन्नास। मोहसिन कहिड़े आहिनि? जेके माण्हू ख़र्च कंदा, कुशादगी हुजे या तंगी हुजे, मुश्किल आहे, तंगी आहे, साईं मुंहिंजा उन में अल्लाह जी राह में ख़र्च कंदा, कुशादगी आहे त हूअं ई अल्लाह जी राह में ख़र्च कंदा, कंजूसी नथा कनि। फ़िस्सर्राए वद्दर्राए, नेकी कंदा, ख़र्च कंदा अल्लाह जी राह में, तंगी में बि कुशादगी में। वल्काज़िमीनल ग़ैज़, ऐं कावड़ खे खाइनि था,
गुस्सो अची वञे उन ते काबू पाइनि था वल आफीना लिन्नास माण्हुनि खे माफ़ कनि था पोइ नतीजो इहो निकिरंदो एहसान जा अंदाज़ अल्लाह सेखारे हिननि ते अमल कई वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन इन एहसान करण वारे खे अल्लाह पंहिंजो महबूब बानो बणाए आसिन कमा आसन अल्लाहु इलैक कुरान तो फरमाए वो तू एहसान कर जिया अल्लाह तो सा एहसान करे अल्लाह तो सा एहसान करे तोखे जिंदगी दी तोखे रिज़्क़ ॾिनई तोखे सुहिणी सूरत वारो बणाई तोखे सहेली बणाई तोखे औलाद ॾिनई तोखे इज़त ॾिनई अल्लाह जी केतिरियूं नेमतूं आहिनि रब तो फरमाए मूंखां तो घुरियो न आहे हाणे घुरियो अखियूं ॾिनई मां जे पेट अखियुनि वारा पैदा थिया थी न अल्लाह जी मर्ज़ी अंधो करे पैदा करे अल्लाह पनाह में रखे अल्लाह ताला मर्ज़ी वारो हथनि खां माज़ूर बणाए पैदा करे केॾो वॾो एहसान कयईं जो ॿ हथ ॾिनई हलण जे लाइ पेर ॾिनई ॿुधण जे लाइ कन ॾिनई अल्लाह जो क़ुरान तो फरमाए आसिन कमा आसन अल्लाहु इलैक माण्हुनि सां एहसान कर जीअं अण घुरियो मूं अल्लाह तोसां एहसान कयो या इलाही आदत आहे एहसान करण माण्हुनि सां नेकी करण भलाई करण या अल्लाह जी आदत आहे जेको माण्हू इलाही आदतूं अपनाए अल्लाह ताला उनजे सीने खे पंहिंजे नूर सां भरे छॾींदो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो था पिया कोन था सम्झो ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह मूंखे कीअं मालूम थिए त मूं नेकी कई आहे या बुराई कई आहे कीअं ख़बर पवे मां माण्हुनि सां नेकी थो कयां या बुराई थो कयां कीअं ख़बर पए त नबी साईं फरमायो त जॾहिं तूं पाड़े सिरियुनि खां ॿुधी पंहिंजे पाड़े वारनि खां ॿुधी तुंहिंजा पाड़े वारा छा था चवनि अन कद अहसंत फ़क़द अहसंत जेकॾहिं पाड़े वारा तुंहिंजा चवंदा त हे माण्हू एहसान करण वारो आहे तो मतलब तू नेकी कंदड़ है तू एहसान कंदड़ है वइदा समेतहुम यक़ूलून कद असाअत फ़क़द असाअत मदीने वाले साईं फरमायो जेकॾहिं तू पाड़े वारनि खां ॿुधी त कद असाअत त तू नेकी नथो करी बल्कि बुरो थो हली मतलब आहे तू बुरो हली छो त पाड़े वारनि सां ई माण्हू एहसान कंदो आहे न केरु नेकी कंदड़ आहे केरु बुराई कंदड़ आहे असांखे ख़बर आहे न फलाणे माण्हू वटि वेंदासीं उम्मीद रखे न त ज़रूरु असांजी हाजत पूरी कंदो हिन वटां बाबा मामिलो हल थी वेंदो ऐं पाड़े वारा चवंदा फलाणे वटि त न वञिजे वेंदे तुंहिंजो कमु जेको थियल हूंदो सो फिटी वेंदो सम्झो था पाड़े वारनि खे हिकु ॿिए जी ख़बर आहे मुंहिंजे हाल जी मुंहिंजा पाड़े वारा तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे हाल जी मूंखे ख़बर आहे माण्हू नेकी जी बुराई जी हर कंहिंखे ख़बर आहे त हे फलाणे भले माण्हू जो घर आहे हे बुरे माण्हू जो घर आहे इहो ख़बर पवंदी आहे नबी साईं फरमायो एहसान इहो आहे जो तुंहिंजा पाड़े वारा बि मञनि त तो एहसान कयो आहे सम्झो था ऐं हिकिड़ो एहसान आहे एहसान जा ॿ क़िस्म आहिनि हिकिड़ो एहसान आहे इबादत में हज़रत सैयदना जिब्रील अमीन आयो साईं करीम जी अर्ज़ु कई या रसूल अल्लाह एहसान छा आहे साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अंत अब्दुल्लाह कअन्नक तरा फ़इन लम तकुन तरा फ़इन्नहु यराक हिकिड़ो एहसान इहो आहे जो तूं अल्लाह जी इबादत ईअं कर अल्लाह जी बंदगी तवज्जो ॾिजो रब जी इबादत बंदगी ईअं कर कअन्नक तरा ॼण के तू अल्लाह खे ॾिसी रहियो आहीं तू रब खे पंहिंजी अखियुनि सां ॾिसी पियो पर जॾहिं इहा कैफ़ियत हासिल न आहे तव्हांजी दिलि गुनाहनि जे करे कारी लॻी पई आहे कटिजी वई आहे कठोर थी वई आहे रूहानियत जो उहो दर्जो तव्हां तय न करे सघिया आहियो पंहिंजे बातिन खे एतिरो मुजाहिदनि मुकाशफ़नि सां तय ऐं सुलूक तय न करे सघिया आहियो जो तव्हांजो बातिन मुनव्वर थी वञे ऐं तव्हां अल्लाह खे ॾिसी सघो फ़इन लम तकुन तरा फ़इन्नहु यराक जेकॾहिं तव्हां अल्लाह खे न ॾिसी सघिया आहियो घटि में घटि इहो सोच कयो इबादत कयो न ईअं गौर कयो मां नथो ॾिसां मुंहिंजो अल्लाह त मूंखे नमाज़ रखो पढ़ो रोज़ो रखो इबादत कयो दुआ करो बंदगी कयो मां नथो ॾिसां
मां मजबूर आहियां, मां गुनाहगार आहियां, मुंहिंजे अंदर में गुनाहनि जे करे पर्दा हाइल थी विया आहिनि, मां नथो ॾिसी सघां, पर मुंहिंजे अल्लाह जे लाइ त के पर्दा हाइल न आहिनि, मुंहिंजे रब जे लाइ त का मजबूरी न आहे न, मुंहिंजे अल्लाह जे लाइ त का रुकावट न आहे न। हो अलीमुल खबीर आहे, हो सामे आहे, बसीर आहे, हर शइ खे ॾिसंदड़ ॿुधंदड़ आहे। उहो अल्लाह ॾिसे पियो, जॾहिं बंदगी कंदड़ बानो इन अदा सां इबादत करे, अल्लाह ताला हुनजी हर इबादत त क़बूल फरमाईंदो, पर उनखे अहिड़ा नतीजा ॾींदो जो उनखे पंहिंजी महबूबियत वारो दर्जो अदा फरमाईंदो। सुभान अल्लाह। ऐं ॿियो एहसान आहे, हिकिड़ो त इहो अल्लाह सां एहसान करणु, ॿियो आहे मखलूक सां एहसान करणु। पंहिंजे वालिदैन सां एहसान कयो, पंहिंजे मिटनि माइटनि सां एहसान कयो। ग़रीब गुरबो आहे, तव्हांखे त पंहिंजे ओड़े पाड़े जी, पंहिंजे बचनि ॿारनि जी, पंहिंजे मिटनि माइटनि जी ख़बर आहे, चाचो ग़रीब आहे, मामो ग़रीब आहे, मिसकीन आहे, मासी आहे, को यतीम आहे ख़ानदान में, को साईं मुंहिंजा बेवा आहे, औरत आहे, उन सां एहसान कयो, उन सां नेकी कयो। रमज़ान में हली वञी पुछा कयो, तो वटि इफ़्तारी जो सामान आहे की न कोन्हे को, सेरी जे लाइ तो वटि राशन पाणी आहे कोन्हे को, मथां ईद ईंदी उन जे लाइ ख़र्चु पको आहे कोन्हे को, उन सां हली वञी एहसान कयो। इहो वरी मखलूक सां एहसान आहे। टियों एहसान जो दर्जो आहे त माण्हुनि सां अल्लाह सां त एहसान कयो, पर अल्लाह जी जेका मखलूक आहे, जानवर आहिनि, हैवान आहिनि, परिंदा चरिंदा आहिनि, उन्हनि सां बि एहसान कंदा कयो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, हिकिड़ी बनी इसराइल जी औरत हुई, बड़ी आबिदा हुई, ज़ाहिदा हुई, उनजे घर में हिकिड़ी ॿिली आई, कावड़ में उहा ॿिली, घर में तव्हांखे ख़बर आहे जानवर ईंदा आहिनि, केॾी महिल खीर हारींदा, मुंहुं विझंदा खाधे पीते जी शयुनि में, हिनखे कावड़ आई, उन ॿिली खे खणी हिकिड़े कमरे में बंदि कयो। उन कमरे में न पाणी मिलियसि, न मानी मिलियसि, बुख में रड़ियूं कंदे कंदे ॿिली मरी वई। अल्लाह ताला खे अहिड़ो गुस्सो ऐं ॾमर आयो, जो उहा आबिदा हुई, ज़ाहिदा हुई, बंदगी करण वारी हुई, पर बंदगी उनखे नफ़ो न ॾिनो, उनखे अल्लाह ताला उन ॿिली सां बुराई करण जे करे उनखे जहन्नम जी बाहि तालीम करे। ऐं अहिड़ी तरह ॿी सही बुखारी शरीफ़ में हदीस आहे, साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ी फाहिशा औरत हुई, बदकिरदार औरत हुई, उन रस्ते तां अचे पई त हिकिड़ो कुतो प्यासो ॾिठईं, गर्मी जी मौसम में कुतो हुजे, प्यासो हुजे, मिटी में ज़बान पे हई त कुझु पाणी जो ढुक मिली पवे। हिन औरत छा कयो, जो खूह हुजे ओनो पंहिंजो रओ लाथई, उन में जुती ॿधई, जुती में पाणी खूह मां भरियो, कुते खे पियारी, कुते खे पाणी पियारी, उनजी उञ उजामी वई। मदीने वारे साईं फरमायो, हुई बदकार, हुई फाहिशा, पर हिकिड़े प्यासे जिगर खे रजाई, जानवर खे पाणी पियारी, अल्लाह ताला उनजा हर ई गुनाह बख़्शे, उनखे जन्नत में रवानो फरमायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो, एहसान करणु एॾी वॾी नेमत आहे। माण्हू जे लाइ गुनाहनि खे माफ़ी ॾियारणु, बदकारियुनि खे बख़्शराइणु, साईं मुंहिंजा भलाई जा दरवाज़ा खोलण में एहसान कमु ॾींदो आहे। अमन ऐं भाईचारो तॾहिं क़ाइमु थींदो जॾहिं माण्हू एहसान कंदो, इबादतूं तॾहिं क़बूल थींदियूं जॾहिं माण्हू मख़लूक सां एहसान कंदो, अल्लाह ताला तॾहिं राज़ी थींदो जॾहिं माण्हू एहसान करण वारो बणिजी वञे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह असांखे मुहसिननि में शुमार फरमाए।